किथे जो आहीं? मारो गुरगे जो कोठियो छा मसलो तुंहिंजो? मसलो मुंहिंजो इहो उछो सरकार जा पैसा मूंखे मिलनि कोन था जेके 3 साल थी विया आहिनि हिन जा ऐं माज़ूर बि आहियां नाबीन बि आहियां हलियल छको आहियां कोट नंबर ॾेई वियो उन करे मूंखे मिलनि कोन था हली मीरपुर वारा वञे झुॾे वञे झुॾियारा चवनि बाबा असां मथां घुरायूं था अञा आसरो ॾेई ॾी बसि मूंखे 3 साल थी विया आहिनि हलंदे घणा साल तुंहिंजा पैसा नथा मिलनि? मूंखे 3 साल थी विया आहिनि घटि में घटि 3 साल पैसा कोन था मिलनि? न छा तुंहिंजो इहो अकाउंट में छा मसलो आहे? बिन कोट जेको आहे उहो ॾेई वियो आहे पेंसिल अखर आहे उहो ॾेई आयो पेंसिल अखर आहे सनड़ा ॾेई आयो बसि बैंक में वियो आहीं? बैंक में वियो आहियां कहिड़ी बैंक में? बैंक सिंध बैंक झुॾे वियो आहियां झुॾियारा छा था चवनि? झुॾियार चवंदो बाबा घुरायूं था हीअं करियूं था बसि वरी मीरपुर माण्हू मोकिलियूं त मीरपुर वारनि वटि त कोड नंबर लिखी ॾिनो उहो लॻे कोन क़बूल पए कोन थो बसि हिनखे घणा ॾींहं थिया आहिनि तूं बैंक जा चकर काटिया? बैंक में चकर कंदा महीने महीने वञा थो पंज चकर वियो आहियां साल ॿ टे चकर महीने वञा थो महीने महीने हा मिठी वियो आहियां सिंध बैंक में उते ॿ दफ़ा उते वियुसि उन्हनि जे कॾहिं उतां कोन मिलियो कॾहिं मिलियो पोइ डिगरी वियासीं हाणे छा थो चवणु चाहीं? भई चवंदा बाबा कोई घुरायूं था हाणे घुराइण ख़बर काथे घुराईंदा हाणे मुंहिंजो इहो पैसा मिलिया वञनि कोट नंबर मूंखे मिलियो वञे बसि